चावल पर असां बेलो शहर में तक़रीबन 1 महीनो अॻु हथियार जे ज़ोर ते अगवा थी वियल 15 सालनि जी मासूम निगरी नाज़िया मेमन खे पुलिस बाजियाब करण में नाकाम थी वई आहे। नारी जी अमर मस्मात मुमताज़ मेमन पारां एडिशनल सेशन कोर्ट सुजाल में नारी खे अगवा करे क़ैद करण खिलाफ़ केस पूरो हलंदड़ आहे। नारी जी अमर मस्मात मुमताज़ मेमन सुजाल में साफ़ी अॻियां एहतिजाज कंदे चयो आहे त मुंहिंजी धीअ खे माशूक चांडियो, अली नवाज़ चांडियो, गफ़ार चांडियो ऐं ॿियनि जवाबदार असांजे घर मां अगवा करे खणी विया आहिनि। उन वाक़े जी इतला बेरो थाणे ऐं SSP ऑफिस सुजाल में बि ॾिनो आहे, पर SHO बेलो ग़ुलाम असगर बुरोई मुकमल तौर ते जवाबदारनि जी धुर बणियल आहे। जंहिं सबबि हिन असांजी न्याणी जी अगवा जो केस दाख़िल न कयो। आख़िरकार असां मजबूर थी एडिशनल सेशन कोर्ट सुजाल में दरख़्वास्त दाख़िल कई आहे, पर उन बावजूद पुलिस असांजी न्याणी खे सुजाल जी अदालत में पेश न करे सघी आहे। हिन चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कयो आहे त नाज़िया मेमन अगवा केस जो पाण मुरादो नोटिस वठे अगवा थियल नारी नाज़िया मेमन खे बाज़ाब करायो वञे। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।